कंदाकोट प्रेस क्लब में सोलर सिस्टम की इफ्तिताही तकरीब मुनक़िद थी गुज़री, जंहिंजो इफ्तिताह ज़िले काउंसिल के चेयरमैन गुलमोहम्मद खान जखरानी, डिप्टी कमिश्नर आगा शेरज़मान पठान, ADC मसरूर अहमद बिजरानी ऐं SSP कश्मीर कंदाकोट मोहम्मद मुराद गांगरो गॾियल तौर रिबन कटे कयो। इन मौके ते प्रेस क्लब के सहाफ़िन, सरकारी ऑफिसरन, समाजी शख्सियतन ऐं मौजूद शहरन वॾे अंग में शिरकत कई। महिमाननि पंहिंजे ख़िताब में चयो त प्रेस क्लब में सोलर सिस्टम की फराहमी सां इदारो तवानाई के मसइलनि खां वॾे हद ताईं छुटकारो हासिल कंदो, जंहिंसां सहाफ़ती सरगर्मियुनि खे वधीक मौसर ऐं बहितर नमूने जारी रखण में मदद मिलंदी। तकरीब की पुॼाणी ते महिमाननि प्रेस क्लब के उहिदेदारनि खे मुबारकूं पेश कयूं, जॾहिं त प्रेस क्लब के सदर दिलीप कुमार ठाकुर ऐं जनरल सेक्रेटरी अली हसन मलिक, बका मोहम्मद बंगवार समेत ॿियनि सहाफ़िन महिमाननि जी शिरकत ते संदन थोरा मञिया ऐं खेनि सिंध की सकाफ़त अजरक जा तोहफ़ा पिणु पेश कया। आयासीं दोस्तनि डिमांड कई, उन जे लाइ असां कुझु डोनेशन 50 लाख पर अॼु ख़ुशी थी त हुननि खे सही नमूने सां इस्तेमालु कयो। ऐं मां सम्झो सॼे सिंध में बि पाकिस्तान में जेको अहिड़ो प्रेस क्लब कोन्हे जो अहिड़ो क़िस्म जो सोलर सिस्टम हुजे इन बिजली जे बहिरान वारे हैसियत में, त हे असांजा एसेट्स आहिनि, हे कंहिंजो ज़ाती घर कोन्हे। अॼु दिलीप कुमार आहे, सुभाणे को ॿियो ईंदो, ईअं हिकिड़ो सिलसिलो हलंदो आहे। पर इहो असां जेके आहियूं, असांजो इहो असांजो मतिलबु फ़र्ज़ु आहे असां हिनजी मदद कयूं। इंशाअल्लाह आईंदा बि मदद कंदा रहंदासीं। अची ख़ुशी थी, तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां अहिड़ो शानदार कमु करे ॾेखारियो।